बाद का खबर शामिल कंदासीं। गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद में राइस मिल लेबर यूनियन पारां वापडा जे हथरादो गैर ऐलानिया लोड शेडिंग खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। लेबर यूनियन के हाजी अब्दुल सत्तार, हाजी माशूक अली खारानी, अब्दुल सत्तार जखरानी, रहमतुल्लाह जतोई, सिकंदर अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वॾी रैली कढी वई। रैली में कारकुननि हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं तंज़ीम जा झंडा खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां मार्च कंदा प्रेस क्लब अॻियां पहुता, जिते मज़दूर यूनियन जे कारकुननि सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त मिल मालिक करोड़ रुपयनि जा बिल वापडा अथॉरिटीअ खे हर महीने 70 लाख माहवार बिल अदा करे रहिया आहिनि। उन बावजूद भी बिजली मुहैया न करणु सरासर नाइंसाफ़ी आहे, जंहिं सबबि हज़ारे पोरियत बेरोज़गार रहण ते मजबूर आहिनि ऐं मिल मालिकनि खे किरोड़ रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे ऐं इलाइक़े जो सॼो अनाज ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतक़िल ऐं विकिरे सबबि मिल मालिकनि खे किरोड़ रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे ऐं उन जो असरु हज़ारे पोरियतनि खे बेरोज़गारी ऐं बदहालीअ जे वर चाढ़ियो पियो वञे, जंहिं सबबि पोरियतनि जा ॿार फाकाकशी में मुब्तला थींदा। असीं वापडा चेयरमैन खां मुतालबो कयूं था त हथरादो लोड शेडिंग ख़तमु कराई वञे।